अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल किया था ठरी मीरवा खां। ठरी मीरवा डेढाणो में दुकान के मसले तां दस्ती बिरादरी जो एहतजाज कंदे एजाज दस्ती, सालेह दस्ती ऐं बिस्मात अला बचाई दस्ती ऐं ॿियनि दस्ती बिरादरी जे माण्हुनि इल्ज़ाम हणंदे चयो त मोहम्मद तगियल दस्ती मुंहिंजो दुकान ड्राहे पट करे छॾियो आहे ऐं हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त ठरी मीरवा पुलिस बासरनि जी विंगार वांदे असांजे घरनि में दाख़िल थी आहे। हिननि एसएसपी खैरपुर ऐं डीआईजी सखर खां इंसाफ़ जी अपील कई आहे। ॿिए पासे मोहम्मद तगियल दस्ती पंहिंजे मौक़ो ॿुधायो त दुकान वारो प्लाट मुंहिंजे ख़रीद कयल आहे। हिननि जी लॻायल इल्ज़ाम में का बि सदाकत न आहे। वो कें राथवा दुकान ज़मीर शमन अमाला ऐं तगियल तव्हांजे दुकान ड्राहे छॾी जी जी कल पुलिस भी असांजे घर ते आया, मूं ते हमलो करे पुलिस